नाज़रीन, सॼी सिंध जियां सांगड़ में भी आशूरे जो रिहाड़ो मल्हायो वियो। उन दौरान मातमी जुलूस कढी अज़ादारी पिण कई वई। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे एडी कुंभर जी। एडी मौजूद आहियूं सांगड़ जे मेन बच्चू बादशाह चौक ते। सांगड़ जो मरकज़ी योम आशूरा जो जो जलूस है वो हैदरी इमाम बारगाह में जो है सो बरामद थो है, जो पंहिंजो रवायती रस्तन तां थींदो अल हुसैन इमाम बारगाह पहुचंदो, जिते मजलिस अज़ा थींदी ऐं नमाज़ ज़ोहरन अदा करण खां पोइ जलूस ॿीहर जो है पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवा थींदो। जॾहिं त एम ए जना रोड ते पहुचंदो, उते सीनाज़नी कई वेंदी, ज़रब ज़ंजीरनि ऐं घुर्दनि सां मातम कयो वेंदो। उन खां पोइ जलूस पंहिंजे रवायती रस्तनि तां थींदो, हैदरी इमाम बारगाह में नहर थींदो, जिते शाम जो मजलिस शाम ग़रीबा जेका आहे सा मुनक़िद कई वेंदी। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी इंतज़ाम जलूस जी निगरानी लाइ इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। जॾहिं त जलूस जो जेको गुज़रगान वारो रस्तो आहे, उते सभीलन न्याज़ नगर जा स्टॉल पिण क़ाइमु कया विया आहिनि। सांगड़ ज़िले जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सांगड़ ज़िले में 190 मातमी जलूस बरामद कया वेंदा, जॾहिं त 1100 खां मथे जेका आहे नफ़री मुक़ररु कई वई आहे। जलूस जे गुज़रगाहनि तां सिविल अस्पताल सांगड़ जे सिविल सर्जन ऐं इंसानी हक़ूक़ जे तंज़ीमनि पारां मेडिकल कैंपूं पिण क़ाइमु कयूं आहिनि, जिते सीना ज़नी दौरान ज़ख़्मी अज़ादारनि खे इलाज पिण ॾिनो वेंदो।